अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़लयुक़ातिल फ़ी सबीलिल्लाहिल्लज़ीना यशरूनल हयातद दुनिया बिल आखिरति व मन युक़ातिल फ़ी सबीलिल्लाहि फ़युक़तल औ यग़लिब फ़सौफ़ नु'तीहि अजरन अज़ीमा। वमा लकुम ला तुक़ातिलून फ़ी सबीलिल्लाहि वल मुस्तज़अफ़ीन मिनर रिजालि वन निसाइ वल विल्दानिल्लज़ीना यक़ूलून रब्बना अख़रिजना मिन हाज़िहिल क़रयतिज़ ज़ालिमि अहलुहा वजअल लना मिन लदुनका वलिय्यन वजअल लना मिन लदुनका नसीरा। अल्लज़ीना आमनू युक़ातिलून फ़ी सबीलिल्लाहि वल्लज़ीना कफ़रू युक़ातिलून फ़ी सबीलित ताग़ूति फ़क़ातिलू औलियाअश शैतानि इन्न कैदश शैतानि कान ज़ईफ़ा। अलम तरा इलल्लज़ीना क़ीला लहुम कुफ़्फ़ू अयदियकुम व अक़ीमुस सलाता व आतवुज़ ज़काता फ़लम्मा कुतिबा अलैहिमुल क़ितालु इज़ा फ़रीक़ुम मिनहुम यख़शौनन नास कख़शियतिल्लाहि औ अशद्द ख़शिय्यah व क़ालू रब्बना लिम कतबता अलैनल क़िताल लौला अख़्ख़रतना इला अजलिन क़रीब क़ुल मताउद दुनिया क़लीलुन वल आख़िरतु ख़ैरुन लिमन इत्तक़ा व ला तुज़लमून फ़तीला। ऐनमा तकूनू युद्रिक्कुमुल मौत वलौ कुन्तुम फ़ी बुरूजिम मुशय्यदह व इन तुसिबहुम हसनतुन यक़ूलू हाज़िही मिन इंदिल्लाहि व इन तुसिबहुम सय्यअतुन यक़ूलू हाज़िही मिन इंदिक कुल कुल्लुम मिन इंदिल्लाहि फमा लिहाउलाइल क़ौमि ला यकादून यफ़क़हून हदीसा। मा असाबक मिन हसनतिन फ़मिनल्लाह व मा असाबक मिन सय्यअतिन फ़मिन नफ़्सिक व अर्सलनाका लिन्नासि रसूला व कफ़ा बिल्लाहि शहीदा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जिहादु माज़िन इला यौमिल क़ियामह। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन बिअददि मन सल्ला व साम व सल्लि अलैहि बिअददि मन कादा व काम व सल्लि कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला अहलि तआतिका अजमईन आमीन। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे कलाम मुक़द्दस 85 पारे सूरत निसा ॾहें रुकू में जहाँ चंद आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला हक़ सच ऐं सही ॿुधाइण ऐं सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॿुधाइण खां बाद में असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह से फरमाए फ़लयुक़ातिल फ़ी सबीलिल्लाह। भल त माण्हू अल्लाह जे रस्ते में जिहाद कनि, लड़ाई कनि, हक़ जी राह में जिहाद कनि। कहिड़ा कंदा? अल्लज़ीना यशरूनल हयातद दुनिया बिल आख़िरह, जेके ख़रीद कनि था दुनिया जी ज़िंदगीअ खे आख़िरत जे एवज़ में। माना जेके सम्झनि था त आख़िरत वारी ज़िंदगी हमेशह वारी आहे, दुनिया वारी कुझु कोन्हे, उन में हमेशह कान्हे। हमेशह दवाम जेका आहे आख़िरत वारी में आहे। पोइ उहे दुनिया जे एवज़ ख़रीद कनि था आख़िरत खे। माना दुनिया में वक़ुफ़ था कनि पंहिंजे पाण खे अलाह लाइ, हक़ सच चवण लाइ, हक़ जे जिहाद करण लाइ, हक़ जी राह में लड़ण लाइ पाण खे पेश कनि था। वमन युक़ातिल फ़ी सबीलिल्लाह, जेके शख़्स लड़ाई कंदा, जिहाद कंदा अल्लाह जे रस्ते में,
हाँ जॾहिं अल्लाह जे रस्ते में विड़बो वो या तो कंट्रोल कबो या मरबो, टियों रस्तो आहे को, या पाण शहीद थींदो या ॿिए ते पंहिंजो कंट्रोल जमाईंदो, उन ते ग़लबो कंदो। फरमाए फयुक्तल, या तो शहीद कया वेंदा, औ यगलिब, या ये ग़ालिब थी वेंदा, उन ते उनजो कंट्रोल थी वेंदो, ग़लबो थी वेंदो। फसौफ नुती अजरन अज़ीमा, अल्लाह से जो असां उनखे वॾो अजर ॾींदासीं। जे शहीद थी वियो तब वॾो अजर आहे, जे गाज़ी थी वियो उन इलाइक़े खे फतह कई, ज़ुल्म खे तबाह बंदि करे छॾियईं, तब उनखे अजर ॾींदासीं। छो त हीअ पंहिंजी जान अल्लाह जे हवाले कई, दुनिया जी आरज़ी हिन जान खे रब जे हवाले कई, उनजो एवज़ उनखे मिलंदो। इन सौदो कयो पंहिंजे रब सां। शहीद जी जॾहिं रत या ज़मीन ते किरंदी कान्हे का, पहिरीं अल्लाह जो दीदार थींदो अथसि, वॾो इनाम इहो। शहादत को घटि मर्तबो न आहे, तमामु वॾो आहे। असां छा था चऊं, मरी वञूं पंहिंजी वनीअ ते जाइदाद ते, इते न छॾींदासीं। पंहिंजे पलांद वठण लाइ उते विढ़ंदासीं। हिननि असांजो अमरा मारियो मारींदासीं ऐं खोट थिए थो। असांजी न सिंध सभा जी 5 साल 8 साल 10 साल 20 सालनि खां पोइ पलांद वञी कई, हाणे मारण खां पोइ पेश थियो, माना फांसी ते पाण पहुचंदो, छो त अॻियां बि कोन बख़्शींदा। ज़ाती पलांद वठण लाइ मारण में बि देरि नथो करे, ऐं अलाह जी राह में लड़ण लाइ न। शहीद खां अलाह पुछंदो त तुंहिंजी तमन्ना कहिड़ी आहे? अलाह साईं खे अर्ज़ु कंदो सुम्म ओहिया सुम्म उक़्तल, अल्लाह साईं मूंखे ज़िंदगी ॾे वञी दुनिया में तुंहिंजी राह में शहीद थियां, वरी ज़िंदगी ॾे मां शहीद थियां, जो जेको शहादत में मज़ो आहे कंहिंमें मज़ो। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू शहादत जे मौत जी तमन्ना नथो करे, अल्लाह जी राह में जिहाद करण जी नथो सोचे, नथो तलब करे, वो भल त ईसाई थी मरे, हिंदू थी मरे, मुस्लमान थी न मरे। ॿिए में जंहिं माण्हू मरी वियो इन हाल में, मम्मात वलम यग़्ज़ु, मरी वियो जिहाद न कई, वरी शौक़ बि न रखी, अल्लाह से मूंखे तौफ़ीक़ ॾे मां वञा, मूंखे मौक़ो ॾे मां तुंहिंजी राह में शहीद थियां, तलब बि न कई। फरमायो मदीने वारे मीर मुनाफ़िक़ थी, मुनाफ़िक़ चइबो आहे विचापड़े में, साम्हूं हीअ हाँ हिन पासे हीअ, तोसां तो जहिड़ो मूंसां मुंहिंजो जहिड़ो, हिनखे मुनाफ़िक़ चइबो आहे। ॿिमो मुनाफ़िक़ जी सज़ा काफ़र खां बि घणी सख़्त आहे। तंहिंजे करे शहादत जे मौत जी तमन्ना दिलि में रखिजे, हर वक़्तु दिलि में हुजे अल्लाह। ऐं असां वटां जिहाद जो जज़्बो ख़तम ई कयो अंग्रेज़नि जे, असां ग़ुलाम बणिजी वियासीं। अहिड़ा ॻोल्हा तयारु कयूं जिन बाबा चयो अंग्रेज़नि सां विढ़णु हराम, अहिड़ा उन्हनि किराए जा हिकिड़ा पंहिंजा तयारु करे छॾिया। पोइ कुझु मुजाहिद हुआ जिन मुक़ाबिलो कयो, जिन पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। फरमायो वमा लकुम ला तुक़ातिलून फी सबीलिल्लाह, अल्लाह चए थो छा थियो आहे तव्हांखे अल्लाह जे रस्ते में नथा लड़ो, छो नथा लड़ो? हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे वठी निकितो फ़िरौन जे लश्कर खां जान छॾाइण लाइ। 12 कबीला साण हुजनि, हुन फ़िरौन खे जो ख़बर पई त पोयां पंहिंजी फ़ौज लॻाई। हज़रत मूसा असांजो गॾु अॻियां दरिया, पुठियां फ़िरौन जो लश्कर, ऐं हुननि वटि साज़ो सामान टेक्नोलॉजी सभु वधीक हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि एतिरो कोन हो। हाणे माण्हू अॿहरा तकिड़े ख़्याल जे मारे छॾी, साम्हूं दरिया, पोयां हिन जो लश्कर, हाणे त न बचंदासीं। अल्लाह जी हज़रत मूसा खे अर्ज़ु कयोसीं हाणे त माण्हू था ताना ॾियूं। अल्लाह जी गैबी मदद कीअं? अल्लाह जी मूसा पंहिंजी लठ न दरिया खे, लठ जो दरिया खे 12 सीमेंटेड रस्ता ठही विया, जे 12 कबीला ते टिपी वञनि, हल टिपी विया। पोयां अञा इहो दरिया हिते या रस्तो ठहियो पियो, हीअ जो वठी आयो फ़िरौन लश्कर चइण घिरो हिन में, मुंहिंजे हुकुम सां इहे रस्ता ठही आया, छो त फ़क़ाल न रब्बुकुमुल आला, मां वॾो रब आहियां। हिरी पिया, जॾहिं विच ते पहुता अलाह चयो हाणे दरिया जीअं हुए तीअं हलणु शुरू थियो, हाणे इहे रस्ता बस्ता ख़तमु, इहो सिस्टम ख़तमु थी वियो, हाणे सभु विया ॿुॾी।
ॿुॾी जो विया त फ़िरऔन उन महिल चयो अल आन आमन तो बिरब मूसा व हारून, मां हाणे मूसा ऐं हारून जे रब ते ईमान आहे। अलाह साईं अल आन आमन त वक़्तु सही त बिल क़बूल, हींअर ईमान थो आणी, पहिरीं त नाफ़रमानी करे चुके आहियूं। तो त लश्कर लाथो ई मुंहिंजे पैगम्बर जे माण्हुनि खे मारण लाइ हो। रब वटि जेका ताक़त आहे उहा हिन टेक्नोलॉजी खां मथे आहे, इहा टेक्नोलॉजी न पुॼे थी। असांखे रुॻो पंहिंजे हिसे जो कमु करिणो आहे, असांजे हथ में जेको आहे। फरमाए वल मुस्तज़फ़ीन मिन रिजाल वल निसा, कमज़ोर मर्द, पोड़ा औरतूं, वल विल्दान, ॿारड़ा, अल्लज़ीन जेके चवनि था यक़ूलून रब्बना, ए असांजा रब अख़रिजना, असांखे कढ मिन हाज़िल क़रियत ज़ालिम अहलुहा, हिन ॻोठ वारा ज़ालिम थी चुका आहिनि। हिन इलाइक़े बस्ती में असां ते ज़ुल्म कयो थो वञे। फ़लस्तीन में अहिड़ो ज़ुल्म आहे कि न आहे? इस्लाम छॾियो इंसानियत जे नाते बि बर्दाश्त जोॻो न आहे। पोइ उम्मत मुस्लिम ख़ामोश कीअं आहे? हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जीअं हॼुनि ते कुता गॾिबा आहिनि, विढ़ंदा आहिनि, मां खावां विढ़विड़ा थींदी आहे, गोश्त ॿाहिरि उछले छॾिजे त उन हॼुनि ते कुता विढ़ंदा आहिनि। हर हिकु ॾींहुं मथां यलगार हूंदी आहे। मुस्लमाननि ते काफ़र ईअं गॾिजी यलगार कंदा। सहाबी अर्ज़ु कयोसीं, असां भला थोरा हूंदासीं छा? असां ते जो एॾी यलगार थींदी, हर को असां ते ईअं बुखायल शींहं वांगुरु अची असां ते खे पियो खाईंदो कुलटींदो, एॾी असां ते यलगार, असां थोरा हूंदासीं छा? न, घणा हूंदा। पोइ छो कसरत जे बावजूदि बि असां ते इहो ज़ुल्म छो थींदो? फरमाए हुब्बुल जाह व कराहियतुल मौत, दुनिया जी मोहब्बत ऐं मौत खां नफ़रत। पैसो प्यारो आहे, इहा मोहब्बत आहे असांजे दिलि में। मौत खां नफ़रत, आऊं जो हक़ जी ॻाल्हि चवां, मैदान जिहाद में वञा, मरी वञा त मुंहिंजे पोयां ॿारनि जो केरु थींदो? हुनजो केरु थींदो? ॿार तुंहिंजा थोरे ॾिना आहिनि अलाह, तोखां अॻु में केरु हो? जिन जा वॾा मरी था वञनि उन्हनि जो केरु आहे? अलाह। दुनिया जी मोहब्बत एॾी घिरी वई आहे जो असां हक़ सच चवण खां बसि थी वियासीं। उहो साॻियो ज़ुल्म जेको अॻे थिए पियो हाणे उहो थिए पियो, असां ख़ामोश तमाशा आहियूं। भला इसराइली मसनूआत खां त असां बाइकाट करे सघूं था, ॿियो कुझु नथा करे सघूं। इन शयुनि खां त बाइकाट करे सघूं था। अलाह सां जेके इन्हनि जूं पेप्सी आहे ऐं मैकडोनल्ड आहे, ॿिया जेके लेज़ चिप्स आहे, इहे शयूं त असां सही इन्हनि में टेस्टी आहे, छा कजे? जेका शइ इहे ई शयूं इन्हनि जो प्रॉफिट इसराइल वञी मुस्लमान फ़लस्तीन जा बचड़ा मासूम माराए पियो, जेकॾहिं उन जी मईशत तबाह थी वञे त न हली सघंदो। असां ख़ामोश ईअं हिकु हिकु करे काफ़र मुस्लमान टुटींदा रहंदा, असां ख़ामोश रहंदासीं, कॾहिं उथंदासीं? इहा मुसीबत जेकॾहिं असां ते हुजे, आऊं त नथो ॾिसी सघां वीडियो, ॾिसण खां पोइ ईअं बेक़रार दिलि रहे थी, तड़पे थी त उहो मासूम ॿारड़ो जेको ॼमे थो, अञा माउ जी थञ लाइ परेशान आहे, माउ त वई आहे। उहे मासूम ॿारड़ा जेके पुछनि था अबू अमी किथे आहे, ॿाहिरि किथे? पेट वारी माई बम जो लॻुसि त काॾे वियो? पेट में जेको बचिड़ो उहो काॾे वियो? पाण काॾे वई? खून निथड़जी वियो। अक़वाम मुतहिदा UNO जेका आहे उहा बि उन्हनि जी आहे, यहूद हनूद जी हिफ़ाज़त में आहे, मुस्लमान जी न आहे। असां ख़ामोश बसि ईअं आवाज़ त उथारे सघूं था, मुस्लमाननि जी मदद बि करे सघूं था। इन्हनि जी जेके शयूं इसराइली हिननि खां तव्हां जेकॾहिं कंट्रोल कयो। मुफ्ती अब्दुल वाहिद कुरैशी 15 तारीख़ आयो नवाब शाह में, डेरा इस्माइल ख़ान जो, उन चयो त इन मैकडोनल्ड जो जेको एॾो नुक़सानु थियो आहे जो परेशान थी वई आहे। हुननि जो चइबो आहे तूं नालो ई मटा, यहूदियुनि जो नालो मटाए छॾ, प्रोडक्ट चेंज कर, असां तोखां शइ वठण लाइ तयारु आहियूं, असां फतवा ॾियण लाइ तयारु आहियूं, जेसि ताईं इहा शइ परसेंटेज ओॾां था वञे जेके मुस्लमान ते जे क़त्ल ऐं खून में मुलविस आहिनि, उहा शइ न वठंदासीं। मईशत जॾहिं तबाह थी वई, इहा न उथी सघंदी। हलणु पाण खां न पुॼे, थुक लानत गोॾनि ते, साईं ज़बान धणी ॻाल्हाइनि, कुवत वारा ॻाल्हाइनि, राज भाज वारा ॻाल्हाइनि, मां छा कयां, मूंखे पंहिंजो त कमु करिणो आहे। माली दा कमु पाणी लावण मशकां बरबर लावे, मालिक दा कमु बूटे लावण लावे या न लावे। माली जेकॾहिं हिकिड़े खे
बाग ते रखियल आहे, हुनजो कमु आहे पाणी ॾियणु। मालिक जे बूटा न आणींदो त हुनजी ज़िमेदारी कान्हे का, उहे बूटा मालिक जी ज़िमेदारी में आहे। हे न जो त पंहिंजे हिसे जो त कमु करे। असां इन्हनि शयुनि जो बाइकाट कयूं, न वठंदासीं हिननि जी इसराइली मसनूआत, न वठंदासीं अमेरिका जी मसनूआत। अमेरिका बबागेदुल इस्पताल ते भिड़ा बम धमाका, मासूम बचड़नि ते बम धमाका। एॾो त ज़ुल्म करबला में बि कोन थियो जेको हिते पियो थिए। ख़ामोशी आहे असांजी, नाले जा असां मुस्लमान आहियूं। असां जहिड़ो माना इंसानियत खां किरियल हरकत। यहूदी पंहिंजे स्कूलनि में हथियारनि जी ट्रेनिंग पिया ॾियनि, ॿारनि खे सेखारीनि पिया हथियार। नंढड़नि मिडिल एलिमेंट्री मिडिल स्कूल जे शागिर्दनि खे हथियार पिया सेखारीनि। आहिनि केतिरा, जेकॾहिं इसराइल अमेरिका जा यहूदी गॾायो त असांजी हैदराबाद जी आबादी मथे आहे। कराचीअ जे 10 हिसे जेतिरा बि कोन्हनि खे हुकुम सॼी दुनिया ते बि हुननि जो न सही न लिखजां। मता फेसबुक ते इसराइल मुर्दाबाद लिखी त कमेंट्स बंदि थी वेंदई, फेसबुक बंदि, अकाउंट बंदि थी वेंदई। व्हाट्सअप ते को रिप्लाई लिखी त अमेरिका इसराइल मुर्दाबाद न लिखजांइ, पोइ छा थींदो? ईअं थींदो, हिकु हिकु थी करे कुटुंबो रहबो। अलाह जी फरमाए थो मासूम बचड़ा औरतूं कुराड़ा दाऊं पिया कनि, अलाह से असांखे हिन बस्ती मां कढ, इन्हनि जा अहल ज़ालिम थी चुका आहिनि। वजअल लना मिन लदुनक वलिया, अलाह से असां लाइ पंहिंजे तरफ़ां को मददगार मोकिल, वली को दोस्त मोकिल, मददगार मोकिल, बाक़ी हिननि में हाल कोन्हे। वजअल लना मिन लदुनक नसीरा, पंहिंजे तरफ़ां असां लाइ मददगार कर। फरमाए अल्लज़ीना आमनु युक़ातिलूना फ़ी सबीलिल्लाह, जेके ईमान आणीनि था मोमिननि, उहे अल्लाह जे रस्ते में लड़ंदा। मुनाफ़िक़ न लड़ंदो, मोमिन ॻाल्हाईंदो बि सही, मुनाफ़िक़ न ॻाल्हाईंदो। मोमिन सच चवंदो, मुनाफ़िक़ न चवंदो। वल्लज़ीना कफ़रू, जिन कुफ़्र कयो, जेके काफ़र आहिनि, युक़ातिलूना फ़ी सबीलि ताग़ूत, उहे शैतान जे रस्ते में लड़नि पिया। अमेरिका कमु करे पियो, ॿिया हुननि सां गॾु आहिनि। अमेरिका सरेआम हुननि जी मदद करे पियो। मुस्लमान मुल्क सरेआम ख़ामोश आहिनि, सरेआम मुस्लमाननि खे मारण में मदद करे पियो। अल्लाह ताक़तवर आहे, इन्हनि सभिनी खे ईअं नेस्तो नाबूद करे छॾे, पर अल्लाह से असांजे ईमान खे आज़माए थो। असां छा जा मुस्लमान आहियूं? फरमाए फ़क़ातिलू औलिया शैतान, विढ़ो तव्हां शैतान जे दोस्तनि सां, शैतान जा वली वारिस मददगारनि सभिनी सां लड़ाई कयो। अल्लाह जो हुकुम कयो कातिलू, अमुर जो सीगो आहे, जमो अमुर मुखातब, तव्हां विढ़ो। कातिलू जी माना आहे तव्हां विढ़ो। सिंधीअ में माना आहे क़ुर पाक जी, अरबी में त हूअं ई क़ुर शरीफ़ आहे, सिंधी, फारसी, पश्तो, बलोची, अंग्रेज़ी, बिराइवी, सिराइकी, सभिनी ॿोलियुनि में तर्जुमा मौजूदु आहिनि। कातिलू माना तव्हां विढ़ो। पोइ तव्हां मां मुराद को फ़लस्तीन वारा आहिनि, पाकिस्तान वारनि जे लोग न आहे, ॿियनि लाइ न आहे। अलाह जो कातिलू, तव्हां विढ़ो। औलिया शैतान, शैतान जे दोस्तनि सां तव्हां विढ़ो। शैतान जो मददगार अमेरिका, उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, भली पोस्ट बंदि थी वञे, कलाक खनि कमेंट्स बंदि थी वञनि, शेयर 5 कलाक बंदि थी वञनि, अकाउंट 2 ॾींहं बंदि थी वञे, वरी खुली वेंदो। लिखंदा रहो, ख़ामोश न रहो। हक़ ऐं सच ते हूंदा सदाईं थोरा आहिनि, पर कंट्रोल उन्हनि जो हूंदो आहे। अल्लाह जी फरमाए इन यकुम मिनकुम इशरून साबिरून यगलिबु मिअतैन, जेकर तव्हां 20 पक्का हूंदो 200 खे मारे विझंदो। हिकिड़े साहबी जंग में उन हिसाब सां काफ़रनि जे मुक़ाबले में लथो, चई ॾिसां अल्लाह जो हुकुम ॿियनि लाइ असां लाइ बि उन्हनि फतह हासिल कई। नबी साईं 313 साहबी वठी वियो जंग बदर में। 313 साहबी में 72 ॼणनि खे हथियार आहे, बाक़ी सभु होॾां 1000 मां 900 ॼणनि खे हथियार, घोड़ा, ज़िरूं, ढालूं, सभु शयूं मौजूदु हुयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सर्ब सुजूद थी विया। चई हाणे छा थींदो? हीअ त हेॾा वॾी तयारी सां, साज़ो सामान सां हे जे ॿिया हलिया त पोइ केरु मूंसां गॾु कलमो पढ़ंदड़ हूंदो? साईं जन नफ़िल में पढ़ी विया, निमाज़ में रोइनि पिया। अल्लाह साईं जे हीअ ॿिया हलिया त पोइ मूंसां गॾु तुंहिंजे नाले वठण वारो केरु न हूंदो? अल्लाह साईं जिब्राइल अमीन खे मोकिलियो, इर्फ़ रासक, सोना मुंहुं मुबारक मथे कर, सल तूं चओ तो त उहो ॾिनो वेंदे, तुश्फ़ सिफ़ारिश कई वेंदी। मुहबत वारे तर्जुमे में मतिलबु ईअं थी सघे थो, सोना तूं कंध मुबारक मथे खण, जीअं चवंदे तीअं थींदो। पोइ छा थियो? उहे जो बीठा, अल्लाह साईं 5000 फ़रिश्ता मोकिलिया हथियारनि सां लेस। हीअ 1000 आहे, होॾा 5000। नबी साईं जो सिपाही मुजाहिद रुगो तलवार वेझो पियो करे, उहो अॻे ई हुननि जा संद लाइ पिया छॾनि, संद ई संद पिया कुटनि।
हितां 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 संद खां वरी जुड़ंदी बि कान्हे का। अलाह जी मदद अॼु बि ईंदी, असां बीहूं त सही, मज़बूत बीह अचे पोइ। ऐं ॿियो असां उन लाइ दुआऊं घुरूं हर निमाज़ में, तहज्जुद पढ़ूं, अलाह साईं इन्हनि मुस्लमान जी मदद कर, अलाह साईं असांखे मौक़ो ॾिए असां होॾे वञूं, इहा शइ त चई सघूं था न। अलाह खां बि घुरूं, असां तयारु आहियूं, जेकॾहिं अलाह साईं मौक़ो ॾिनो त असां जिहाद में शरीक थींदासीं, बाबा तयारु हूंदो न, इरादो त कयो। हज़रत उमर साईं कुराड़प में दुआ पिया घुरनि, अलाह साईं तो उमर खे जवाबु न ॾिनो आहे कॾहिं, कुराड़प में ॿ दुआऊं घुरियूं, अलाह मर्ज़ुकना शहादतन फी सबीलिक, अलाह साईं पंहिंजे रस्ते में शहादत कई, व क़बरी फी बल्दे हबीबिक, मुंहिंजी क़बर पंहिंजे महबूब जे क़दमनि में विझां। इहे ॿ सुवाल आख़िर में, दुनिया में जेके सुवाल कया तो सभु क़बूल कया, हाणे कुराड़प में इहे सुवाल। हज़रत उमर साईं मस्जिद नबवी में फजर निमाज़ पढ़ाइनि पिया, मजूसी आयो जे भालो ऐं हज़रत उमर साईं खे किरी पिया, पोयां साहबी खे अॻिते चयो निमाज़ पूरी करा, निमाज़ हुन पूरी कई, हू जो फिरंदो रहियो हुनखे टिपण जेतिरो मौक़ो कोन मिलियो जेको हज़रत उमर साईं सां जंहिं ते वार कयूं पाण खणी पाण खे मारे ॾिनो। पुछा कयूं त मुंहिंजे खून में केरु मुलविस, मुस्लमान त न आहे, चई न मजूसी आहे, काफ़र आहे, चई अलाह जा असांजो उमर जे खून में को मुस्लमान मुलविस न आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ वफ़ात जो वक़्तु वेझो थियो, पुट खे वसियत कयूं त रसूलुल्लाह जे क़दमनि में, छो त जिथे नबी साईं आरामी आहिनि उहो अम्मा आयशा जो घरु आहे, रियाज़ुल जन्नह जिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आरामी आहिनि उहो अम्मा आयशा जो घरु आहे, चई नबी साईं जे क़दमनि में, हाणे जंहिंजो घरु आहे इजाज़त उन खां वठि बि, अम्मा आयशा खां पुछिजो जे इजाज़त ॾिए त पोइ नबी साईं जे क़दमनि में मूंखे दफ़नाइजो, न त पोइ जन्नतुल बक़ी क़ब्रिस्तान में। ईअं ई हज़रत उमर साईं जो जनाज़ो खणी इजाज़त वरितऊं अम्मा आयशा खां, त हज़रत उमर साईं जो हीअं चवणो अम्मा आयशा खां इजाज़त वठो, अम्मा आयशा रोई ॾिनो, चई उन उमर खे न अलाह जे रसूल जवाबु ॾिनो, आयशा किथां जवाबु ॾींदी, जॻह मूं पंहिंजे लाइ रखी महबूब जे क़दमनि में, पर उमर खे जवाबु मथां ई कोन मिलंदो। अलाह साईं हज़रत उमर साईं जूं ॿई दुआऊं क़बूल करे छॾियूं, मौत बि शहादत जो ॾिनईंसि, मुसल्ले रसूल ते ॾिनईंसि, क़बर बि महबूब मदनी जे पेरनि में ॾिनईंसि। मौत जी तमन्ना माण्हू करे, मरी मुक़ररु ॾींहुं ते वेंदो, पाणे कोन मरंदो, मरण जो हिकिड़ो मुक़ररु वक़्तु आहे, पर जेकॾहिं अलाह जे रस्ते में मौत अचे तलब कजे, दुआ त माण्हू घुरे, ऐं इन्हनि मुस्लमान लाइ असां दुआ घुरो, अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾिए त असां होॾे पहुचूं, असां चई सघूं था। ऐं काफ़ी उलमाए किराम हुकूमत खां बि मुतालबो कयो आहे त असांखे रस्तो ॾींहं त असां वेंदासीं ॿियनि मुल्कनि बि, उतां रस्ते में केरु रुकावट आहिनि उहे बि मुस्लमान मुल्क, मिस्र, लबनान, उर्दन, इहे बि मुस्लमान जा मुल्क आहिनि, हर तरफ़ खां इहे थोरा माण्हू एॾा, पोइ आलमी जंग लॻी थी, यहूदी हुअं ई कोन बचंदा इंशाअल्लाह, पर इहा थोरी असां ते आज़माइश आहे त असां छा था कयूं, असां केतिरो पंहिंजे भाइरनि जी मदद था कयूं, इन लाइ कोशिशि कयूं पंहिंजो ताउन उन्हनि सां मिलायूं, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं माण्हू पैसा गॾु करे उस ताईं पहुचाइण जो बंदोबस्तु कनि पिया। सिराजुल हक़ जमात इस्लामी वारे बि कोशिशि कई आहे, ऐं क़ाइद मिलत इस्लामिया मौलाना फज़ल रहमान साहब बि हर सूबे ते 5 करोड़ रखिया आहिनि, सिंध में अलामा राशिद महमूद लाइ महिनत करे पियो, नवाब शाह ते 10 लख रखिया थी, उहा तव्हां गॾु करे ॾियो, इहे पैसा उते पहुचाइबा, जेतिरो असांजो हाल आहे उहो पंहिंजो हिसो त मिलायूं, इन्हनि मुस्लमान भाइरनि सां ताउन बि कयूं ऐं तलब बि कयूं, दुआ में बि यादि कयूं। इन व्हाट्सअप ते फेसबुक ते बि अमरीका मुर्दाबाद, यहूद हनूद मुर्दाबाद लिखूं, कुझु बि कोन थींदो, चइबा खॼी वेंदे, मारिजी वेंदे, मौत हिकिड़े ॾींहुं मुक़ररु माण्हुनि जे हथ में थो रहे। ऐं केॾी बदमनी जेका सूरत हाल आहे, आयत जो तर्जुमो कयां, वक़्तु तव्हांजो थियण वारो आहे, वरी पूरो थींदो। अल्लज़ीन आमनू युक़ातिलून फी सबीलिल्लाह, जिन ईमान आंदो अल्लाह जे रस्ते में लड़ंदा, वल्लज़ीन कफ़रू जे काफ़र आहिनि युक़ातिलून फी सबीलित ताग़ूत, शैतानी रस्ते में विढ़ंदा, उहे शैतान जे मददगार हूंदा, ऐं जलींदा बि सही, इन्हनि सां गॾु बि न थियूं, इन्हनि जे वेझो बि न अचु। फ़क़ातिलू औलिया शैतान, शैतान जे दोस्तनि खे विढ़ो, उनखे मारियो। ये इसराइल आहे, तुंहिंजो शैतान अमरीका यार आहे, उनखे सां विढ़ो, उनजे ख़िलाफ़ बि लिखो, इन क़ैद